अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊं मां सां गॾु नाजिया मीर। नाज़रीन, ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूरी ऐं सदर जी सही खां पोइ 27वीं तरमीम हाणे बाज़ाब्ता आइन जो कानून जो हिसो बणिजी चुकी आहे ऐं जेको रद्दअमल आहे उहो बि तमामु घणो शदीद थी चुको आहे। न रुगो नाज़रीन, अदलिया जुडिशरी मां असां ॾिसूं पिया उहो रद्दअमल साम्हूं अचे पियो। उनखां सवाइ ऑपोज़िशन तमामु घणो एहतजाज ॿिन्ही ऐवाननि अंदरि बि करे चुकी आहे, ऐवाननि खां ॿाहिरि बि एहतजाज जी हिकमत अमली जो ऐलान करे चुकी आहे ऑपोज़िशन। उनखां सवाइ नाज़रीन सिविल सोसाइटी हुजे, असीं ॾिसूं था त सुभाणे समूरी सिंध अंदरि रोड रस्ता बंदि करण जो वकील अॻवाननि ऐलान कयो आहे। उनखां सवाइ सिंध एक्शन कमेटी अॻु बि एहतजाज करे चुकी आहे, हाणे बि उन हवाले सां मुतहरिक आहे ऐं एहतजाज जे हवाले सां ॿुधायो पियो वञे त हिन एहतजाज खे वधीक तेज़ कयो वेंदो। हीउ जेको रद्दअमल साम्हूं अचे पियो ऐं ताज़ो ई जेका डेवलपमेंट नाज़रीन साम्हूं आई त सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज जस्टिस मंसूर अली शाह साहब, जस्टिस अतर उमन साहब इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि, पंहिंजूं इस्तीफ़ाऊं उन्हनि चीफ जस्टिस खे माणे छॾियूं आहिनि। ऐं हीअ साॻिया जज आहिनि नाज़रीन जिन चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस यहिया अफरीदी साहब खे ख़त बि लिखिया आहिनि ऐं उन्हनि ख़तनि में उन्हनि इहा गुज़ारिश कई हुई त हीउ जेको मामिलो आहे इंतिहाई अहम मामिलो आहे। असीं अव्हांखे चऊं था त अव्हां बतौर अदलिया जे सरबराह इन मामले ते एग्ज़ेक्यूटिव खां ज़रूरु पुछाणो कयो, न त हीउ जेको फ़ैसिलो आहे, हीउ जेको मामिलो आहे, हीउ न रुगो अदलिया जी आज़ादी खे मुतासिर कंदो पर अदलिया जे फ़ैसिलनि खे बि मुतासिर कंदो। इंतिहाई नाज़रीन अहम डेवलपमेंट अवां सां शेयर कयूं पिया त अॼोकी जेका हीअ डेवलपमेंट साम्हूं आई आहे, इस्तीफ़ाऊं जेके ॿिनि सीनियर मोस्ट जजिस जूं साम्हूं आयूं आहिनि, हीउ जेको रद्दअमल साम्हूं अचे पियो ऑपोज़िशन जो, जुडिशरीअ मां, सिविल सोसाइटी मां, हीउ रद्दअमल कहिड़ो रूप वठी सघे थो, हीउ बहितर अञा केतिरी शिदत इख़्तियार कंदो, हिनखे हुकूमत कहिड़े रीति हैंडल कंदी ऐं उनखां सवाइ हीउ जेको ताज़ो जेके इस्तीफ़ाऊं साम्हूं आयूं आहिनि, छा चई सघिजे थो त हीउ शुरूआत आहे इदारनि विच में टकराव जी, हीउ रद्दअमल इदारनि विच में टकराव जो रूप वठी सघे थो। इन सभिनी मामलनि ते अॼु प्रोग्राम में गुफ़्तगू कंदासीं नाज़रीन। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे उनजो तारुफ़ सां कराईंदसि, जो कि प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ॻोड़ा सेनेटर आहिनि, सीनियर अॻवान आहिनि डॉक्टर करीम ख़्वाजा साहब, स्टूडियो में मूंसां गॾु मौजूदु आहिनि। तमामु सीनियर सियासतदान आहिनि, GDA जा जनरल सेक्रेटरी आहिनि डॉक्टर सफदर अब्बासी साहब, मूंसां गॾु कराची स्टूडियो में ई मौजूदु आहिनि। ऐं सर मां ॿिन्ही खे भलीकार, ॿिन्ही जी महिरबानी ऐं गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। ऐं नाज़रीन उनखां सवाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी अॻूणी MNA नुसरत वाहिद साहिबा बि मूंसां गॾु मौजूदु आहे, वीडियो लिंक ज़रिए उन्हनि प्रोग्राम जो हिसो आहिनि। मां सभिनी खे भलीकार हिकु भेरो ॿीहर चवंदसि ऐं गुफ़्तगू जे लाइ मां वक़्तु ॾिनो, उनजी बि वॾी महिरबानी। ऐं आगाज़ कंदसि करीम साहब, अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी अबाई साहब ऐं नुसरत वाहिद साहिबा जी इजाज़त सां। समूरी जेका सूरत हाल जी असां रखीसीं साम्हूं त बैक टू बैक डेवलपमेंट थियूं ऐं तमामु तेज़ीअ सां हीअ जेको तरमीम जी मंज़ूरीअ वारा जेके मरहला उहे मुकमल थिया ऐं नेठि हीअ तरमीम आइन जो हिसो बणिजी चुकी आहे। सर पर जेको रद्दअमल साम्हूं अचे पियो, कीअं ॾिसो पिया उनखे, छा चवंदो मां? यकीनन इहा जेके 27 अमेंडमेंट आहे पार्लियामेंट पास कई आहे, पर पंहिंजो 2/3 मेजॉरिटी, पर हाणे अगरि तव्हां हिन खे इवेंट्स खे तव्हां जोड़ियो ऐं जेके रद्दअमल खे ॾिसो त तव्हांखे चीज़नि खे जोड़णो पवंदो। जॾहिं इमरान ख़ान वज़ीर आज़म हो ऐं हुन जेको असेंबली खे जेको डिज़ोल्व कयो ऐं आरिफ अलवी हुनखे जेको साइन कयो, वरी उहो अदलिया में वियो, अदलिया ई हुई, वरी उन असेंबली खे बहाल करे छॾी बिकॉज़। ऐं उनखां पहिरीं बि जेके चेन ऑफ इवेंट्स आहिनि, इफ़्तिख़ार चौधरी आयो ऐं प्राइम मिनिस्टर्स खे हुन नाइल कयो, उनखां पोइ जेके बि चीज़ूं ठहियूं आहिनि, नवाज़ शरीफ़ बि नाइल थी वियो। डे टू डे इशूज़ में अदलिया जी जेका एग्रेसिव इंटरवेन, उनजो रद्दअमल इहो चीज़ आहे। ऐं हाणे बि ॾिसो न त जेको चेन ऑफ इवेंट्स त उन वक़्तु शुरू था थियनि जॾहिं ज़ियाउल हक़ जेको आहे सो PCO ते थियो, कसम खणण वारो मामिलो, तव्हां इन सभिनी खे जोड़ियो इन चीज़ सां। पर उनखां बि पोइ वञो त जस्टिस मुनीर जेको कुझु कयो, नेसेसिटी जेका हुन ॾिनो, जंहिंजे तहत मार्शल लॉ खे एक्सेप्ट कयो वियो या जेको आहे सो टेक ओवर्स खे एक्सेप्ट कयो वियो, त उनजो रद्दअमल त कंहिं न कंहिं रूप में अचिणो आहे। ऐं कॉमन जी ज़िंदगी में तव्हां ॾिसंदो, अमेरिका हुजे, ब्रिटिश पार्लियामेंट हुजे, जेके जंहिंजी वॾी आहिनि, उन में कॉमन जी ज़िंदगी में इलाही अहिड़ा अमल ईंदा आहिनि। मसलन ज़िया आयो, उन खां पोइ जेके उन अमेंडमेंट्स कयूं, या परवेज़ मुशर्रफ जेको बि कयो, उहे 18 अमेंडमेंट्स में ख़तमु थी वियूं। त कॉमन जी ज़िंदगी में अप्स एंड डाउन्स ईंदा आहिनि। 18 अमेंडमेंट जॾहिं आई हुई त इफ़्तिख़ार चौधरी आख़िर में ब्लैकमेल कयो
त बाबा जजिस वारे मसइलनि खे तव्हां कयो न तव्हां इनखे रूल बैक कंदुसि त इन सभिनी चीज़नि खे जोड़ियो न मुंहिंजो रद्दमल इहो थियणो आहे ऐं जेका हींअर अमेंडमेंट पास थी आहे सुभाणे जेका बि असेंबली अचे थी ऐं उहो मेजॉरिटी त अचे थी उहो अंडू बि करे सघे थी त हाणे इहे त तव्हां हिनखे तसलसल सां वठी करे ॾिसो ऐं हुन तसलसल में सिर्फ़ु हिकिड़ो इवेंट कान्हे पर जस्टिस मुनीर खां वठी करे तव्हां उहो अचो ऐं हुनजो रद्दमल तां इहो ठीक करीम साहब फेयर इनफ जीअं फरमायो त ही तसलसल सां असांखे ॾिसणु खपे जेके चेन ऑफ इवेंट्स रहिया ऐं उन खां पोइ हुनजो ही रद्दमल आहे त हाणे हिते ही सिलसिलो ख़तमु थींदो या अॻियां असां ॾिसंदासीं वधीक इहो सिलसिलो वधंदे एट द एंड ऑफ द डे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद चयो आहे ताक़त का सर चश्मा अवाम है अवाम अगरि सुभाणे अवाम सड़कनि ते निकिरे थी फ़ैसिला करे थी जेको कुझु करे थी सुभाणे इलेक्शन्स थींदा छा फ़ैसिला था थियनि सुभाणे खां मुराद जॾहिं बि इलेक्शन थिया त एट द एंड ऑफ द डे त अवाम खे फेडरेशन जी 4 इकाइयुनि खे फ़ैसिलो करिणो आहे त फ़िलहालु त जेको थी वियो आहे ऐं जेकॾहिं सुभाणे तहरीकूं हलनि थियूं ऐं सुभाणे जेको आहे सो अवाम छा थी चाहे त एट द एंड ऑफ द डे जेको अवाम चाहींदी असांखे क़ाबिल क़बूल आहे सफदर भाई साहब छा चवंदो अवां करीम साहब खे मां ॿुधो त हिनखे माज़ीअ सां जोड़े ॾिसण जी ज़रूरत आहे चेन ऑफ इवेंट्स खे साम्हूं रखी ॾिसण जी ज़रूरत आहे ॾेवल सो ॻाल्हि इहा त 73 जो आइन जॾहिं ठहियो 1973 में जॾहिं आइन पास थियो त हिकिड़ो वफ़ाक़ी पार्लियामेंट्री निज़ाम असां क़ाइमु कयोसीं पाकिस्तान जेको हिकिड़ो बेआइनी क़ौम हुई उनखे तक़रीबन 16 सालनि खां पोइ हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन मिलियो उन आइन जी बेसिक जेका ॻाल्हि हुई हुन में हिकिड़ो तवाज़ुन हुयो जंहिंखे ट्राइकोटोमी ऑफ पावर्स चवंदा आहियूं हिकिड़ो एग्ज़ेक्टिव जुडिशरी ऐं पार्लियामेंट जे विच ते हिकिड़ो तवाज़ुन क़ाइमु कयो त हिकिड़ी चेक एंड बैलेंसिस जो सिस्टम हुजे ऐं मां सम्झां थो त 73 जो आइन एतिरो रेज़िलियंट आइन आहे जो बावजूदि हिन जे त डिक्टेटर्स हुनखे तोड़ण जी कोशिशि कई पहिरियों PCO लॻो ॿियो PCO लॻो टियों PCO लॻो पर तॾहिं बि जेको आहे इहो आइन वापसि आयो हींअर बि जेको आहे सो मां सम्झां थो जेको कुझु कयो वियो आहे कंहिं ज़माने में ईअं हूंदो त जुडिशरी यकीनन हुनजो को जुडिशरी जो किरदारु गुज़िश्ता घणे अदवारनि में कोई सुठो कोन रहियो आहे पर जुडिशरी ऐं मिलिट्री इस्टेब्लिशमेंट गॾिजी सियासतदाननि ते वार करे ऐं जेको आहे सो पार्लियामेंट्स डिज़ोल्व करे ऐं हिकिड़ी डिक्टेटरशिप ॾे असां हलिया वेंदा हुआसीं हिन दफ़े जेको आहे सो पहिरियों दफ़ो इहो थियो आहे त पार्लियामेंट जेको आहे सो मिलिट्री इस्टेब्लिशमेंट सां गॾिजी ऐं जेको आहे सो ज़ेर करे रही आहे जुडिशरी खे मां सम्झां थो त जीअं तव्हां जुडिशरी जी को बि जीअं मां पहिरीं बि चयुमि त को किरदारु हिन सॼे अमल में गुज़िश्ता जेको 70 साल जी असांजी तारीख़ आहे को हुन में एतिरो सुठो कोन रहियो आहे पर मां सम्झां थो ग्रेजुअली जुडिशरी पंहिंजी ख़ासि तौर ते जेको आहे सो जनरल मुशर्रफ जे दौर खां पोइ जुडिशरी हिकिड़ी असर्ट करे पई पाण खे जिते हू कोशिशि करे रही हुई त बाबा जेके अवामी मसाइल आहिनि या जेको कॉन्स्टिट्यूशनलिज़म आहे उनखे जेको अॻिते वधाइजे हिन सूरत में जेको हाणे नज़र आहे असां अचे थो पियो त इहो बाक़ाइदा हिकिड़ी यानी हिकिड़ी मेजर आम जेका ही जेका असांजी आइन जी जेका इंडिपेंडेंस ऑफ जुडिशरी जेका बुनियादी जेके शर्तूं हुयूं मां सम्झां थो उनखे वॾे हंधि ताईं कंप्रोमाइज़ कयो वियो आहे ऐं मूंखे इहो जेको अचरज थो लॻे पियो त उहे जमातूं ख़ासि तौर ते पाकिस्तान मुस्लिम लीग नून ऐं नवाज़ शरीफ़ साहिबु जेके पाण पंहिंजो जेको आहे सो जेका हिकिड़ी जमहूरियत जो जेको हिकिड़ो राग हुयो जेको हले पियो ऐं चार्टर ऑफ डेमोक्रेसी साइन करण वारियूं ॿई पार्टीज़ जेको आहे सो अॼु जेको आहे सो उन फ़ौजी तसलुत खे जेको आहे सो क़ाइमु करण जी कोशिशि करे रहियूं आहिनि पाकिस्तान जे अंदरि जेको उन चार्टर ऑफ डेमोक्रेसी जी सदियनि ख़िलाफ़ वर्ज़ी आहे मुंहिंजी नज़र में कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट जे बारे में बिलावल साहिबु घणा चयो आहे मां एतिरामन इहो अर्ज़ु करे सघां थो पियो त कॉन्स्टिट्यूशनल जॾहिं तव्हां चार्टर ऑफ डेमोक्रेसी खे ॾिसो था पिया छाहे करे मां उनजो वन ऑफ द ऑथर्स बि रहियो आहियां तंहिं करे मां हिनखे चवंदुमि उहो हिकिड़ो सॼो हिकिड़ो निज़ाम हुयो जेको असां तख़लीक़ करणु पिया चाहियूं जंहिंमें असां पंहिंजो जेका तसलुत हुयो मिलिट्री इस्टेब्लिशमेंट जो ख़तमु करे ऐं हिकिड़ी जमहूरियत ते वञणु पिया चाहियूं हिन महिल त तव्हां जेको आहे सॼो हुन निज़ाम खे वरी तलपट करे छॾियो आहे मां सम्झां थो जेका इहा रिएक्शन आई आहे जिते मंसूर शाह ऐं पंहिंजो अज़हर मिनाज साहिबु इस्तीफ़ा ॾिनो हीअ आहिस्ते आहिस्ते हाणे बिल्डअप थींदी छाजे करे जेको आहे तव्हां पहिरीं ॻाल्हि त जेको 2024 जी जेका इलेक्शन हुई मुंहिंजे नज़र में पाकिस्तान जी तारीख़ जी इन खां वधीक रिग्ड ऐं बोगस इलेक्शन का बि कोन थी नज़र अचे पई हिकिड़ी जेको आहे सो हिन में को हाणे शक कोन्हे को त जेको आहे सो पंहिंजो उन महिल जी जेका सिगारी कुवतूं हुयूं उन्हनि जेको आहे सो हिकिड़ी
रिग्ड बोगस इलेक्शन जे ज़रिए हिकिड़े अहिड़नि माण्हुनि खे इक़्तिदार ॾिनो जिन जी जेका क्रेडिबिलिटी अवाम में उहा जेको आहे कोन हुई। हाणे उहे माण्हू वरी तहफ़ुज़ ॾियनि था पिया उन ई मिलिट्री इस्टेब्लिशमेंट खे। माना हिकिड़ो कलाइम साफ़ नज़र अची रहियो आहे जंहिंमें जेको बि सूरत आहे जेकॾहिं सॼी जुडिशरी कोन रिबेल कंदी पर उहे जज जेके सम्झ वञनि पिया त वाह हीउ अकेली जेको आहे सो पंहिंजो किरदार को अदा करे सघनि था उनखे अहसियत ते कंहिं न कंहिं नमूने में तव्हां हुनखे धिकेले पोइ कयो था पिया। ऐं हीअ जेका कॉन्स्टिट्यूशन कोर्ट जेका ठही रही आहे उन में जेके जजिस जा मां नाला अनफॉर्चुनेटली मां कंहिंजी ज़ात ते हमलो नथो करणु चाहियां, जेके जजिस जा नाला अची रहिया आहिनि त भाउ 5 सुप्रीम कोर्ट जा जज ऐं 2 हाई कोर्ट जा जज, मां नथो सम्झंदो कॉन्स्टिट्यूशन कोर्ट जे तव्हांखे ठाहिणी हुई त मूं सभु सीनियर मोस्ट जज तव्हां खणी वञो होॾे सुप्रीम कोर्ट जा जेके बि सीनियर मोस्ट जज हुआ 7 हुजनि 9 हुजनि तव्हां उनखे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट में खणी वञो आहे। पर हिन महिल त जेको आहे त पिक एंड चूज़ थी रही आहे त भाउ उहे जज जेके हिन सॼे निज़ाम खे जेको हाणे क्रिएट कयो आहे उनखे तहफ़ुज़ ॾियण लाइ जेके जज जेको आहे तव्हांखे सुठा लॻनि था पिया उन्हनि खे जेका छा जे करे जेको आहे जुडिशल कमीशन ऑफ पाकिस्तान जेका ठही उहा सॼी डोमिनेटेड आहे हिकिड़ी एक्ज़ेक्टिव सां। तो मां सम्झंदो आहियां हिन महिल सॼो जेको पाकिस्तान जो आइनी निज़ाम जेको ट्राइकोटमी ऑफ पावर्स ग्रांट करे पियो जेका पार्लियामेंट असांजी 73 जी आइन ठाही भुट्टे साहिब जी जेका पहिरीं जेका काविश हुन सभु अपोज़िशन जा जमातूं शामिल हुयूं हुन में जेको आहे ख़ान अब्दुल वली ख़ान मतिलबु वॾा ताक़तवर सियासतदान उन्हनि जेका ठही आहे मुंहिंजी नज़र में उहो ट्राइकोटमी ऑफ पावर्स खे असां बिल्कुलु जड़ खां ख़तमु करे जेको आहे कॉन्स्टिट्यूशन खे बुरी तरह असां म्यूटिलेट करे छॾियो आहे। ठीकु त भाई साहब हाणे जीअं मां चयो त हाणे हीउ बिल्डअप थियणु वञे पियो हीउ वेतर जेको हिन वक़्तु असांखे नज़र अचे पियो नाज़रीन रद्देमल उहो अञा वधीक तेज़ शिदत इख्तियार कंदो। गुज़िरियल ॾींहुं स्पीकर पारां आछ बि कई वई हुई ऑपोज़िशन खे त हू असां सां अची ॻाल्हियूं कनि पर ऑपोज़िशन बि जेका ॻाल्हि भाई साहब बि कई उन्हनि मैंडेट जी ॻाल्हि कई त हीउ असीं नथा सम्झूं त हिन हुकूमत वटि उहो मैंडेट आहे असीं ॻाल्हियुनि खां बि सिधो जवाब साम्हूं आयो। नुसरत भाई साहब आपकी तरफ आऊँगी। अब मुज़ाकरात के हवाले से जो पेशकश हुई कल उसको तो हुकूमत की जो पेशकश थी उसको तो मना कर चुकी है ऑपोजिशन, लेकिन अब किस तरीके से आगे बढ़ेगी ऑपोजिशन? एक रद्दअमल हम देख रहे हैं कि जुडिशरी की जानिब से बड़ा सख्त रद्दअमल सामने आ रहा है, कल फुल कोर्ट इजलास भी होने जा रहा है। ऑपोजिशन क्या करने जा रही है? दोनों ऐवानों में हमने देखा कि बहरहाल जो एहतजाज हुआ लेकिन हुकूमत बहरहाल इस मिशन को जो लेकर चली थी वो कामयाब हो चुकी है, ये तरमीम अब आइन का हिस्सा बन चुकी है। अब आगे की हिकमत अमली क्या रहेगी ऑपोजिशन की? बहुत शुक्रिया अपने प्रोग्राम इनवाइट करने का। देखिए कल क्या 2-3 दिन से हम देख रहे हैं जो कुछ भी हो रहा है और आखिरकार फैसला हो गया, तरमीम हो गई, लेकिन उसका जो बहुत ज़्यादा इम्पैक्ट पड़ा है वो अदलिया के ऊपर। अदलिया में बहुत बेचैनी पाई जा रही है। इस वक्त आपको पता है कि अतहर मिनल्ला और दूसरे साहब क्या है उनका नाम रुके मुझे, उन दोनों ने इस्तीफ़ा दे दिया, लेकिन इस्तीफ़ा इस वक्त दिया है जब चीज़ें हाथ से निकल चुकी हैं। अगर वो शुरू में खड़े हो जाते तो शायद ये वाली सिचुएशन ना आती। जब वो दानियाल साहब खड़े होके, जिससे दानियाल हमारी हुकूमत को टॉपल डाउन कर रहे थे, उस वक्त इन लोगों ने साथ दिया। जब काजी फायज ईसा हमारी पार्टी को तबाह बर्बाद कर रहे थे उस वक्त इन लोगों ने साथ दिया, बल्कि बहुत ज़्यादा साथ दिया। लोग उनके खिलाफ बात करते थे तो ये उनकी हिमायत कर रहे होते थे। जब वो काजी फायज ईसा मुश्किल में थे तो ये दोनों उनकी हिमायत में उनके लिए रास्ते हमवार कर रहे होते थे, हर चीज़ उनके लिए की इन लोगों ने। अगर उस वक्त ये समझ जाते और उस जगह पे खड़े हो जाते जहाँ पे आज हैं तो शायद मुल्क की ये वाली हालत ना होती। इस कदर तरमीम करवाना जो कि एक्चुअली कभी हिस्ट्री में ऐसे नहीं हुआ। अभी आप लोग जिक्र कर रहे थे 73 के उसकी आइन की, मैंने वो म्यूजियम देखा है नेशनल असम्बली में, इसमें तमाम लोग बैठे हुए हैं गोल्ड कॉन्फ्रेंस में, और जुल्फ़िकार अली भुट्टो भी हैं, फजलुर रहमान के वालिद साहब भी हैं, वली खान के वालिद साहब भी हैं, और भी बहुत सारे लोग जो मुतबर थे उस ज़माने के, वो सब के सब वहाँ पर बैठे हुए हैं और मुजस्मे हैं उनके, और वो मतलब उस आइन के लिए काम कर रहे हैं। आइन को एक दिन में तो नहीं बन जाता ना, और अगर अमेंडमेंट भी होती है जिस तरह 18 अमेंडमेंट हुई है उसमें भी टाइम लगा है। ऐसा नहीं हुआ कि वो पहले दिन आई और उसी दिन बगैर पढ़े बगैर कुछ किए, जिस तरह आपने देखा 26वीं आइनी तरमीम हुई है कि रात के 11 साढ़े 11 बजे जो वजीर कानून है वो फरमाना है मुझे मसवदा मिल गया है। तो किसने बनाया है भाई, ये तो बताओ। फिर उसके बाद अभी भी यही हुआ है, किसी को कुछ पता नहीं। आगे से आवाज आती है कि हाँ तो वो हाँ हो जाता है, वो ना तो ना हो जाता है।
تو اس طرح تو ملکوں کی تدبیر سے نہیں کھیلا جا سکتا. یہ کر تو لیا ان لوگوں نے ابھی, ظاہر ہے اس کا بینیفیشل بھی ہے کہ صدر مملکت کو مل گیا ہے استثناء, فیلڈ مارشل کو مل گیا استثناء. فیلڈ مارشل کو تو ویسے لینے کی ضرورت بھی نہیں تھی. کون آرمی کا کوئی ایک بندہ مجھے بتا دیں جس کے اوپر کبھی اس لیول پہ, جنرل لیول پہ کبھی ان کے اوپر مقدمے چلے ہوں یا ان کو سزا ملی ہو. مشرف کے ساتھ ہوا ضرور, لیکن کیا ان کو سزا ملی؟ وہ باہر جا کے آرام سے تو خیر نہیں, بیمار پڑ گئے, وہیں رہے, جب ہی ڈائٹ تو ان کو لا کے خاموشی سے دفنا دیا گیا. یا کسی اور کو اس سے پہلے بھی آئین توڑتے رہے نا, صرف مشرف نے تو نہیں توڑا تھا, ضیاء الحق نے بھی توڑا تھا, لیکن اس کو اس لیے کوئی سزا نہیں ملی کہ وہ نون لیگ کے حمایتی تھے اور نون لیگ والوں کو لے کے آئے تھے, اس لیے انہوں نے ان کے اوپر کوئی اس طرح کی چارجز نہیں لگائے, کچھ نہیں کیا, بلکہ ان کو بڑی عزت, روحانی باپ اور اللہ جانے کیا کیا کہتے رہے. لیکن جب مشرف نے کیا تو چونکہ وہ نون لیگ کے خلاف تھی اس لیے ان کو سزا بھی مل گئی, ان کو سب کچھ ہو گیا. لیکن کیا اس کے بعد یا اس سے پہلے لوگوں نے یہ سب کچھ نہیں کیا؟ انہوں نے آئین کو توڑا ہے نا, تبھی تو وہ حکومت کر رہے تھے. اس طرح تو ہو نہیں سکتا کہ وہ بغیر آئین توڑے وہ آ جائیں اور آ کے حکومت کرنا شروع ہو جائیں اس جمہوری ملک میں جس پہ ان کا ایکچولی کوئی حق نہیں ہے. یہاں پہ سب سے بڑا جو ہے عہدہ وہ صدر اور وزیر اعظم ہے. یہ لوگ اس کے بعد آتے ہیں, وزیر اعظم کے نیچے آتے ہیں, لیکن وہ ان سے برداشت نہیں ہوتا کہ کوئی اور کیوں سپر لیڈ کر رہا ہو, ہمیں ان سے اوپر جانا چاہیے. اور وہی لیکن نصرت صاحبہ ابھی آپ نے جو باتیں کی ان پر میں جواب لوں گی ہمارے دونوں مہمان شخصیات سے, لیکن آپ نے کریم خواجہ صاحب کو بھی سنا ہوگا, ان کا یہ کہنا ہے کہ آپ اس کو, یہ جو ابھی ہوا ہے اس کو ہمیں تسلسل سے دیکھنا چاہیے, جو اس سے پہلے چین آف ایونٹس رہے ہیں ان کو بھی نہیں بھولنا چاہیے. اس وقت آپ لوگ ریسیونگ اینڈ پر ہیں تو ہم دیکھ رہے ہیں کہ اس قسم کی باتیں سامنے آ رہی ہیں, اور پھر سارے ہم تو کبھی بھی کسی اور اس میں اینڈ پہ تھے ہی نہیں. ہم تو صرف 3-3.5 سال کے لیے آئے ہیں جس کے بعد یہ ساری آفت شروع ہو گئی ہے. میں تو یہی بات کر رہی ہوں, جب دانیال صاحب کھڑے ہو کے رات کو 12 بجے بلا رہے تھے, عدالتیں کھول رہے تھے, تو اس وقت کیوں نہیں آئے کیا نام ہے ان دونوں حضرات کے ججز جو ہیں جنہوں نے استعفے دیے, تو یہ لوگ اس وقت کیوں نہیں آئے, اس وقت کیوں نہیں کھڑے ہوئے, اس وقت کیوں ان کو سمجھ نہیں آئی کہ یہ غلط ہو رہا ہے. عمران خان نے 3-3.5 سال میں ایسا کیا کر دیا تھا جو اسے سزا ملنی چاہیے تھی اور اس کی حکومت ٹاپل ڈاؤن ہونی چاہیے تھی, جبکہ اکانومی 6.5 سے جاری تھی جو آج تک نہیں پہنچی. ریزرو میں اتنے زیادہ پیسے جمع ہو چکے تھے, ابھی جتنا وہ قرضہ لے رہے تھے اس کے ساتھ ساتھ قرض واپس کر رہے تھے. اب 73 سالوں میں جو قرض لیا گیا پاکستان میں وہ ان 3-3.5 سالوں میں اس کے برابر ہے. اتنا زیادہ قرض لیا گیا, پاکستان ہر حساب سے نیچے جا رہا ہے, لیکن اس کے باوجود برا عمران خان ہے. عمران خان نہیں کیا سب کچھ عمران خان کے پورے 70-72-78 سال کی جو خرابی ہے وہ عمران خان کے اوپر ڈال دی. یہ کوئی بات ہے کرنے والی؟ کبھی تو کوئی ریزنیبل ہو, کبھی تو کوئی اس طرح کی بات کرے کہ ہاں جو غلطیاں ہوئی ہیں وہ ہم سے ہوئی ہیں, ہم نے کیا ہے, ہم نے مذاکرات کی پیشکش بھی تو ہوتی رہی ہے. کل بھی مذاکرات کی پیشکش ہوئی, پی ٹی آئی اس کو بھی سنجیدہ نہیں لیتی. دیکھیں سنجیدہ کیسے نہیں, مجھے صرف ایک بات بتا دیں آپ, جو 17 سیٹوں پہ آ کے وزیر اعظم بن جاتا ہے اور جو صدر پاکستان بن جاتے ہیں, ان کی بات کو کوئی کس طرح لے؟ کیا وہ واقعی جیت کے آئے ہیں؟ کیا واقعی ان کے پاس عوام کا مینڈیٹ ہے؟ جس طرح ہم سے ہماری سیٹیں چھینی گئی, ایم کیو ایم نے ایک سیٹ نہیں جیتی کراچی سے, کس طرح وہ حکومت میں ہیں. اسی طرح پنجاب میں آپ دیکھ لیں, یہ کیا ہے, مطلب یہ کبھی کسی ملک میں ایسا ہو سکتا ہے؟ پھر اس کے بعد ہمیں کہا جاتا ہے ہم ان سے بات چیت کریں. وہ جن کے اختیار میں کچھ ہے ہی نہیں, وہ ہمارا کھیتی کا جاتا ہے, چیف منسٹر کہتا ہے میں ملنا چاہتا ہوں, تو وہ فون کر کے وہ فرماتے ہیں وزیر اعظم صاحب کے میں پوچھ کے بتاتا ہوں. تو آج تک پوچھ کے نہیں بتایا گیا, 6 دفعہ گئے ہیں وہ باہر اور ان کو نہیں ملنے دیا گیا عدالت اڈیالہ کے باہر. تو یہ والی چیزیں یہ کیا ہے مجھے بتائیں, ان سے بات کرنے کا کوئی فائدہ ہوگا کیا؟ ان کے پاس کوئی ڈیسیجن پار ہے کیا؟ ان سے کچھ کہا جائے گا تو وہ کہہ دیں گے کہ ہاں یہ ہو جائے گا تو ہو جائے گا. سچ کچھ بات تو وہاں ہے نا کہ جہاں وہاں بات کرے بندہ جو آگے اسٹینڈ لے سکے, وہ کہے کہ ہاں میں آپ کی کرواتا ہوں. گے ٹی وی شوز میں بیٹھ کے کہتے ہیں آپ جائیں میں آپ کی ملاقات کرواتا ہوں. وہ بیچارے اینکرز جو ہیں یا دوسرے جسے کہنا چاہیے جرنلسٹ, وہ جا کے باہر کھڑے ہو جاتے ہیں, سارا دن کھڑے رہتے ہیں, ان کو کوئی اندر نہیں جانے دیتا. تو یہ مذاق بنایا ہوا ہے. ٹھیک جی کریم صاحب چھا ریسپونڈ کر دو. نصرت صاحب جی گال وہاں بدھی ہیں, اپوزیشن جو جواب سامو آہے ابائی صاحب کے وہاں بدھو بولنے تو زیادہ بہتر ہے, مجھے کم از کم سمجھ تو آیا کیا کہہ رہے ہیں. جی کریم صاحب. اصل میں
नजरिया ज़रूरत का तसलसल है जो कि पाकिस्तान में 52 से चल रहा है। अब मसला ये है कि इमरान खान के लिए मुझे एहतराम है, उनका एक उसके पास पब्लिक सपोर्ट है, उसे मैं इनकार नहीं करता हूँ, मगर लेकिन जुल्फ़िकार अली भुट्टो को जब शहीद किया गया तो बेगम नुसरत भुट्टो और शहीद बेनज़ीर साहबा राज़ी नहीं थी कि भाई हम अपने मुखालिफों से मिले, मगर फिर वो मजबूरन MRD उन्होंने बनाई, ठीक है ना। तो जब हम कब से बहुत पहले से कह रहे हैं पीपल्स पार्टी कि भाई इमरान खान वाले पॉलिटिकल उसमें आए, तो ये शुरू से ये कहते रहे हैं कि नहीं हम आपसे बात नहीं करेंगे, हम बात करेंगे जो ताकतवर दौर हैं। ये यकीनन उसका मतलब है कि मिलिट्री इस्टेब्लिशमेंट से बात करेंगे, पॉलिटिकल फोर्स से बात नहीं करेंगे। आज जो कुछ भी हुआ है या जो कुछ हो रहा है गुज़रल सालों से, उसमें इनका भी रोल है। ये अभी तक इनका यही है कि भाई हमें असांखे जेको है सो इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हाइणो आहे, पॉलिटिकल फोर्सिस सां न ॻाल्हाइणो आहे। त हाणे जेकॾहिं हिननि इहो जेको रवैयो रखियो आहे जेको ॾाढो अफ़सोसनाक आहे, एज़ अ पॉलिटिकल वर्कर ऐं सम्झां थो त इहो न थियणु खपे, हिननि खे पॉलिटिकल फोर्सिस सां गॾु अचणु खपनि। त जेकॾहिं हिननि इहा ई जेका चीज़ रखी ऐं अञा ताईं हुननि जो इहो ई आहे त असां पॉलिटिकल फोर्स सां कोन ॻाल्हाईंदासीं बिकॉज़ हीअ आहे, ऐं असां ॻाल्हाईंदासीं मिलिट्री इस्टेब्लिशमेंट सां, त हीअ बि पंहिंजो बि त रवैया ॾिसनि न। इहे सभिनी चीज़नि जा रद्दमल जेके बि चीज़ थियनि पिया पाकिस्तान में, उहो असां हिनखे अलॻि करे नथा ॾिसी सघूं। इहे सभु मिलियल चीज़ूं आहिनि, जेको कुझु अॼु थिए पियो इहो कोन्हे अचानक थियो आहे, इहो तव्हां हिनखे सभिनी खे जोड़ियो। अथर मिनल आहे, छा इफ़्तिख़ार चौधरी जो जेको रजिस्ट्रार बि रहियो हो या हुनजो जेको किरदारु जेको रहियो आहे डेमोक्रेसी खे कमज़ोर करण में, या जस्टिस मंसूर अली शाह किथे हो, हीअ जेका मैडम ख़ुदि चए पई न त जॾहिं इमरान खान जे ख़िलाफ़ु जेको कुझु पियो थियो त ओॾी महिल इहे छो ख़ामोश हुआ। त ईअं कोन थो थी सघे, या त हुजे जीअं भुट्टो साहब खे जेको आहे सो हीअ जेको दुरा पटेल हो, स्ट्रेट फॉरवर्ड माण्हू हो, पीसो तहत हलफ़ कोन खईं, पर साॻे वक़्त में दुरा पटेल उहो हो जेको वैलिडेट कयो हो हुन जेको टेक ओवर खे। त हाणे उनखे असां कीअं, मूंखे त सम्झ में ॻाल्हि कान थी, मुंहिंजे लाइ त वॾो साहिब एहतराम आहे, इंतकाल करे वियो आहे ऐं तमामु सुठी शख़्सियत आहे, पर वैलिडेट बि त हिन कयो न पंहिंजो, त उनखे असां कहिड़े नमूने वठूं। त हाणे इहे सभु चीज़ुनि खे तव्हां जोड़ियो त उनमें कसूरवार केरु आहे, ॾोहारी केरु आहे, या छा आहे। आख़िरी फ़ैसिलो ॾिसो, आख़िरी ॻाल्हि थो चवां, फ्रांस सां आउं ॾाढो इंस्पायर रहियो आहियां। फ्रांस जी इनकलाब खां, फ्रांस जी मुख़्तलिफ़ शख़्सियत सां, कुझु शहीद भुट्टो जेको आहे सो डिगाल सां ॾाढो इंस्पायर रहियो। फ्रांस में 2 रिपब्लिक्स थिया, हिकिड़ो त इनकलाब फ्रांस खां पोइ हिकिड़ो ठहियो, पोइ नेपोलियन आयो, पोइ वरी सेकेंड रिपब्लिक, थर्ड रिपब्लिक थियो 67 में, वरी तहरीक हली, डिगॉल चयो त हीअं थियणु खपे। त क़ौमुनि जी तारीख़ में आइन ऐं जेके सो तरमीम थींदियूं रहंदियूं आहिनि। एट द एंड ऑफ द डे सॼी दुनिया में आख़िरी फ़ैसिलो आवाम खे करिणो आहे। सो फ़िलहाल त असेंबली में इहो चवणु की असेंबली बेकार आहे, न आहे, पाण बि त वेठा आहिनि असेंबली में, स्टैंडिंग कमेटीज़ में बि कोन कनि था त 18 तरमीम जो हवालो बि ॾियनि था त 18 तरमीम में बि असां 9 महीने जी हिकिड़ी डिघो प्रोसेस ॾिठोसीं, मशावरती अमल ॾिठोसीं, स्टेक होल्डर्स खे विहारे वियो। मां ख़ुदि सेनेटर रही चुका हो, मूंखे अंदाज़ो आहे सेनेट जहिड़ो ऐवान, ऐं उते अॼु इहे ॻाल्हियूं बि थियूं, सेनेट चेयरमैन खे चयो वियो तव्हां पाण अव्हांजा ॾाढो फ्लोर क्रॉसिंग थी, अव्हां उनजी सपोर्ट कंदा रहिया, ऐं असां ॾिठोसीं त आइन में तरमीम करण जो मामिलो हो, पर उते हुकूमत वटि फुल कंसेंसस कोन मौजूदु हो, पूरा वोट कोन हुआ, ऑपोजिशन जा 2 वोटनि जे आसिरे ते ही कामयाब तरमीम कई वई आहे। त ही जेके मामला थियनि पिया, जेके हानिया थियनि पिया, इनखे कीअं जस्टिफाई कंदी हुकूमत? मतिलबु इहा चीज़ तारीख़ में या हिस्टोरियंस फ्यूचर में लिखंदा, अगरि असां सां ग़लति कमु थिया आहिनि त असां ॾुआरी थींदासीं, ऐं असांखे अवाम जे साम्हूं वञिणो आहे। इलेक्शन जी सूरत में अवाम खे सड़कनि ते फ़ैसिला करणा आहिनि, वोटनि जे ज़रिए फ़ैसिला करणा आहिनि। सो असीं पाण खे पाक पवित्र नथा सम्झूं, पर एट द एंड ऑफ द डे इहे फ़ैसिला जेके सो अवाम खे ई करणा आहिनि। पर अवाम खां पहिरियां जेको ही ममण उथियो आहे, मचियो आहे, जीअं अब्बास साहब बि ॻाल्हि कई त ही रद्दमल हाणे हिते बीहबो कोन, रुकबो कोन, अञा ही वधी सघे थो।
अव्हां ॾिसो पिया त ही को इदारनि जे टकराव जे रूप में को साम्हूं अचे थो ऐं हुकूमत कीअं हैंडल कंदी। ऑपोजिशन अलॻि एहतजाज जी तयारी करे पई, ही अलॻि एहतजाज शुरू थियो आहे, सिविल सोसाइटी जो बि रदमल साम्हूं अचे पियो। तहरीक इंसाफ़ जो सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे मुतालबो हींअर कि असांखे मुलाक़ात करणु ॾिनी वञे। वफ़ाक़ी हुकूमत में जेके वेठा आहिनि उहो मिलाइनि हुनखे, असां नथा चाहियूं ई न थिए। बाक़ी तहरीक इंसाफ़ क्लियर कोन्हे त छा थिए। जेको कुझु थियो आहे मूं इहो चयो त इन जो जवाबु असांखे फ्यूचर में ॾियणो आहे। अवामी असांखे इन चीज़ जो जेको आहे सो अगरि असां ग़लति कयो आहे त असांखे उहा ई मोट मिलंदी, असां अगरि सही कयो आहे त ईअं ई मोट मिलंदी। सो हाणे वधीक आउं तबसरो नथो करणु चाहियां, तारीख़ ते रखूं था इहो तारीख़ ते छॾे थो ऐं तारीख़ फ़ैसिलो कंदी। अबाई साहिबु गुज़िरियल ॾींहुं जॾहिं ही मंज़ूरी वारो मरहलो हलियो पिए क़ौमी असैम्बली अंदरि त उते बिलावल साहिब स्पीच कई ऐं उन्हनि कैटेगोरिकली इहा ॻाल्हि कई त 18वीं तरमीम ते केर बि हुजे उहो 18वीं तरमीम खे ख़तमु नथो करे सघे। उनखां पोइ जॾहिं हे मंज़ूर थी आहे तरमीम ऐं उनखां पोइ जॾहिं वज़ीर आज़म साहिब जी स्पीच ही अवां बि ज़रूरु ॿुधी हूंदी त उन्हनि में उन्हनि मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कयूं। उन्हनि बिल्कुलु ईअं न चयो त 18वीं तरमीम न थींदी, उनजी ताईद बि कोन कई। उन्हनि बल्कि इहा ॻाल्हि कई त मशावरत खां सवाइ कोन थींदी। पर अञा बि ही मामरा 18वीं तरमीम हुजे, NFC में तब्दीली वारो मामरा हुजे, ही किथे न किथे वफ़ाक़ मौजूदु आहिनि। गॾोगॾु 27वीं तरमीम थी वई पर 28वीं तरमीम जी उनखां मंज़ूरीअ खां अॻु ई ॻाल्हियूं जारी हुयूं। त हाणे कीअं ॾिसो पिया 28वीं तरमीम जी ॻाल्हियूं बि करे पई, उन में छा थी सघे थो ऐं हीउ कहिड़ो पैगाम वज़ीर आज़म साहिबु ॾियण जी कोशिशि कई आहे? जी ॾिसो, बिलावल साहिबु थोरो मुंहिंजे ख़्याल में तमामु थोरी ग़लति पॉलिटिकल राह ते हली पियो आहे। मूंखे यादि आहे त जॾहिं 26वीं तरमीम थिए पई त 26वीं तरमीम में बिलावल साहिबु एक्टिव तरीन किरदारु अदा कयो। मौलाना साहिब खे कन्विंस करण में, ॿियनि खे कन्विंस करण में मुंहिंजी नज़र में जेतिरा हुनजी एक्टिविटी हुई 26वीं तरमीम जे हवाले सां, उन में कुझु ॻाल्हियूं जेके 26वीं तरमीम में न आंदियूं वियूं उहे 27वीं तरमीम में अची वियूं। माना उन महिल जेको आहे तव्हां उहे ॻाल्हियूं जेको आहे इन महिल करे रोकी वियूं त ठीकु आहे, हाली तव्हां 26वीं तारीख़ ॾिसो। 26वीं तरमीम बेसिकली कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई। 26वीं तरमीम बेसिकली ग़लति ॻाल्हि इहा कई त जुडिशरी खे जेको आहे डिवाइड करे हिकिड़ी कॉन्स्टिट्यूशनल बेंच ठाहे उन में पंहिंजी मर्ज़ी जा जज जेको आहे उन में विधा विया ऐं उन्हनि जेको आहे 3 फ़ैसिला जेके आहिनि उहे क्रिटिकल 3 फ़ैसिला जेको आहे टिनी में जेको आहे हुकूमती साइड ॾिनी। नंबर 1 मिलिट्री कोर्ट्स वारो मामिलो, जेके मिलिट्री ट्रायल, जेके सिविलियन जो मिलिट्री ट्रायल में, ऐं ॿियो जेको आहे सो रिज़र्व सीट्स वारो मामिलो, जेको सुप्रीम कोर्ट जी जेका मेजोरिटी जजमेंट पंहिंजो 13 मेंबर बेंच जी जेका जजमेंट आहे उनखे 9 मेंबर बेंच जेको आहे 10 मेंबर बेंच उल्टो करे जेको आहे सो उहे सीटूं जेके सीटूं डिज़र्व बि कोन पिया कनि। पर हीअ छा आहे 2/3 मेजोरिटी कान आई आहे, उन्हनि मेंबर्स जे ज़रिए आई आहे न, जेके रिज़र्व सीट्स में जेको आहे जे रिज़र्व सीट्स जेको आहे सो हिन खे न मिलनि ऐं हक़ीक़तनि जेको आहे सो ग़लति मिलियूं आहिनि। इहे कंहिं कई आहे 26वीं तरमीम में न आईनी बेंच कई। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त हाणे बिलावल साहिब खे मां इहे उन्हनि खे गुज़ार थो कयां त 27वीं तरमीम थी वई आहे, इंतज़ारु कयो 28वीं तरमीम जी, तव्हां ई हुन ते ठपा हणंदो। ॾिसो हिकिड़ो फेडरल गवर्नमेंट में जॾहिं 18वीं तरमीम थी, ॾिसो 18वीं तरमीम इनकम्पास करे थी सॼे आइनी स्ट्रक्चर खे। उहा रुगो जेको आहे NFC अवॉर्ड या पंहिंजे सूबनि खे रुगो डिवॉल्व करण जी ॻाल्हि न आहे। ऐं जेको सूबनि खे डिवॉल्व बि कयो हुयो त मां सम्झो तव्हांखे अॻिते वधणु खपे हा। हिन महिल असांजी तवक़ुआत जेके हुयूं सभिनी सूबाई हुकूमतनि मां, त जॾहिं जेको 18th अमेंडमेंट जे ज़रिए जेके पावर्स डिवॉल्व कया विया सूबनि खे, उहे वरी लोकल गवर्नमेंट खे वञणु खपनि हा। पर तव्हां जेको आहे सभु पावर्स जेको आहे कंसंट्रेट करे वज़ीर आला में, चाहे पंजाब जो वज़ीर आला हुजे चाहे सिंध जो वज़ीर आला हुजे, सभु पावर्स जेको आहे उहो कंसंट्रेट करे पाण में रखी वेही रहिया। लोकल गवर्नमेंट जो जेको नओं टीयर मुतारिफ़ कयो 18वीं तरमीम जी कहिड़ी ॻाल्हि त तव्हां कयो पिया। 140A में पहिरियों दफ़ो लोकल गवर्नमेंट खे आइनी कवर ॾिनो वियो, तव्हां हुनखे इम्प्लीमेंट कयो। तव्हां रहंदो इख़्तियारात जेको आहे सूबनि में खणी वियो, सूबे वटि जेको आहे वज़ीर आला जेको आहे तव्हां हुनखे करे उनजे ज़रिए सॼी जेको करप्ट निज़ाम क़ाइमु कयो वियो आहे सभिनी सूबनि में। माज़रत सां 28वीं तरमीम जो इंतज़ारु करे बिलावल साहिबु, जॾहिं उहा उनजे मथां ईंदी त पोइ कहिड़ी छा। ॾिसो हिकिड़ी सोच आहे फेडरल गवर्नमेंट में त जेको NFC अवॉर्ड कयो हुयो 2010 में या 2011 में, मूंखे डेट एग्ज़ैक्टली साल न यादि, 2010 या 11, जेको NFC अवॉर्ड कयो वियो उन्हनि में जेका नाणे जी जेका विरासत हुई उहा एक्सेसिवली सूबनि खे ॾिनी वई आहे। उनखे वापसि वठिणो आहे। छा जे करे फेडरल गवर्नमेंट कीअं हलंदी? हिन महिल तव्हां फेडरल गवर्नमेंट जेके टैक्स जो निज़ाम आहे उन में तव्हां 12 ट्रिलियन जो जेको फिगर ॾिनो आहे त बाबा असां इहे कलेक्ट कंदासीं टैक्सिस जे ज़रिए। 8.5 ट्रिलियन तव्हां रुगो डेट सर्विसिंग में था ॾियो। माना जेके कर्ज़ खया विया आहिनि कर्ज़नि में जेको आहे उनजी रुगो मार्कअप में था ॾियो पिया। त
फेडरल गवर्नमेंट सम्झे थी पई त असां कान हलूं ऐं जेको आहे उहा सॼी शइ रोल बैक थियणी आहे ठीकु आहे अॼु असां अॼु सम्झो ताईं पिया। ॾिसो 26 तरमीम में जेके शयूं न करे सघिया त ॻाल्हि सिधी सी आहे हिन महिल मिलिटराइज़ेशन ऑफ पॉलिटिक्स आहे सॉरी टू से ऐं असांजा सियासतदान कलाइव करे विया आहिनि मां हिन महिल कंहिं इंडिविजुअल जी कोन चवां थो कंहिं जज छा कयो या इमरान ख़ान साहिब खां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं ग़लतियूं त हीअ थियूं आहिनि त मियां नवाज़ शरीफ़ वेही उते जेको आहे हिन तरमीम खे वोट ॾे 27 तरमीम काले वियो मियां साहिब जी जेके ॻाल्हियूं काले वई हुनजी चार्टर ऑफ डेमोक्रेसी काले वई हुनजी पंहिंजो जेको आहे सो बूटनि जी सियासत न ऐं जेको आहे सो त भाई साहब जीअं मौलाना साहब बि ॻाल्हि कई त जेको अनफिनिश एजेंडा हो 26 तरमीम वारो 27 में असां ॾिठोसीं हाणे 27 में जेको 26 तरमीम शयूं न आंदियूं 27 में आयूं हाणे जेके 27 में न आयूं आहिनि बिलावल साहब इंतज़ार कयो 28 में सघनि थियूं ऐं हुनजो इशारो बि नाज़रीन ॾिनो वियो आहे बहरहाल गुज़िरियल ॾींहुं असीं ॾिठोसीं कालाबाग डैम जो बि ज़िक्र थियो 18 तरमीम जो बि ज़िक्र थियो NFC में तब्दीली जो बि ज़िक्र थियो ऐं ॼाणायो वियो त मशावरत खां सवाइ शयूं न थींदियूं पर जीअं भाई साहब बि ज़िक्र कयो त बहरहाल हिकिड़ी उहा सोच ज़रूरु मौजूदु आहे इहे सभु ॻाल्हियूं उन पासे खां इशारो कनि थियूं ऐं ख़दशा पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि नुसरत साहब आपकी तरफ आऊँगी और जैसा करीम साहब ने कहा भाई साहब को आपने सुना वो कहते करीम साहब ये कह रहे हैं कि एक तो आप तसलसल देखें PTI वाले भूल जाते हैं कि पीछे क्या हुआ और फिर वो सिर्फ हाल पर फोकस कर लेते हैं और साथ साथ ये भी कह रहे हैं ये सारा झगड़ा है ही खान साहब की रिहाई का मामला हो ये सारे झगड़े PTI के ख़त्म हो जाएंगे और मुलाकात हो जाएगी तो अभी जो इस वक्त हम देख रहे हैं इख्तलाफात वो भी हमें नज़र नहीं आएंगे। ऐसी बात नहीं है देखिए सिर्फ खान साहब की रिहाई की बात नहीं है क्या इसमें हम ये भूल जाएं कि हमारे साथ 8 फरवरी को क्या हुआ या उससे पहले 13 जनवरी को क्या हुआ या उससे पहले 25 जनवरी को क्या हुआ फिर उसके बाद जिस तरह डॉक्टर यास्मीन राशिद और बाकियों की गाड़ियों को तोड़ा गया उनको मारा पीटा गया किस तरह उनको गिरफ्तार किया गया कोई एक इंसान कि मतलब कोई एक चीज सिर्फ हम ये नहीं होता कि आज में हम जिंदा हैं इस तरह की बात नहीं है हमारे साथ जो ज्यादती होनी शुरू हुई है हुकूमत टॉपल डाउन कर दी चलो हो जाती है दुनिया में हर जगह हो जाती है खान साहब ने अपनी हुकूमतें डिसॉल्व कर दी कि आप इलेक्शन करवाएं वो इलेक्शन होके ही नहीं देता वो चीफ इलेक्शन कमिश्नर आज तक जिंदा है और उसी सीट पे बैठा हुआ है कब का वो रिटायर हो चुका है एक्चुअली तो कोई एक चीज है सॉरी कि एक चीज है जिसको कहा जाए कि हमारे साथ ज्यादती हुई सिर्फ खान साहब की रिहाई नहीं है खान साहब के साथ बाकी तमाम लोग जो फौजी अदालतों से और दूसरी अदालतों से जेल में है उनको रिहा किया जाएगा उनका कसूर क्या है ये जो 9 मई है ये एक्चुअली 9/11 है जिस तरह 9/11 को फॉल्स फ्लैग था मुसलमानों को ट्रैप करने के लिए और उसके बाद से देख लें आज तक मुसलमान कौन कौन सा मुल्क नहीं सफर कर रहा है इस वजह से कि 9/11 करके उन्होंने हम सबको तबाह बर्बाद किया पाकिस्तान का तो सिर्फ एक नाम है ना इसके अलावा आप देखें इराक को देखें लीबिया को देखें बाकी तमाम ममालिक को देखें क्या से क्या हो गया झूठ बोल के आते हैं ये कि जी वो हथियार बना रहे हैं उनके पास फलां कुछ है एक्चुअली उन्होंने वहां की गैस लेनी होती है वहां की मादनियात लेनी होती है इस तरह की चीजें लेनी होती है और उस चक्कर में हमारी आवाम मरती है हमारे आवाम का सत्यानाश होता है हर उस मुल्क में जहाँ इस किस्म की दहशत गर्दी हो रही है वहां पे मादनियात है वहां पे सोना है चांदी है गैस है तेल है कुछ भी है उन तमाम ममालिक में ये सब कुछ हो रहा है तो ये एक चीज नहीं है जिसकी वजह से ये सब कुछ हो रहा है ये एक बहुत बड़ी प्लानिंग है जिसके हिसाब से खान साहब को उठा के जेल में डाला गया है बाकियों को जेल में डाला गया है इसलिए कि वो यहाँ से उनको कुछ चाहिए जब वो कुछ मिल जाएगा तो उसके बाद 4-5 टूटी फूटी वो लाशें रह जाएंगी यहाँ पे चलते फिरते इंसान रह जाएंगे और उसके बाद फिर आप जो मर्जी करते फिरें इस पाकिस्तान के साथ क्योंकि एक एम है पाकिस्तान को खत्म करना है इसका एटॉमिक प्लान जो है उसको तबाह बर्बाद करना है जिस तरह यूक्रेन से लिया गया इस तरह हमसे लिया जाएगा ये प्रेडिक्शन है मेरी आप देख लीजिएगा इसको आज से आज नहीं तो 4, 5, 6, 7 साल बाद ये होगा क्योंकि एक इस्लामी मुल्क है जो कि थ्रेट है इन तमाम ममालिक के लिए कि उसके पास नहीं होना चाहिए क्यों नहीं होना चाहिए आपके हर मुल्क के पास हो सिर्फ हमारे मुसलमान मुल्कों के पास ना हो ईरान के साथ क्या कर रहे हैं ये एक चीज नहीं है जो हम कहें कि जी खान साहब को रिहा करने के लिए हो रहा है ये सब कुछ खान साहब रिहा होंगे इंशाल्लाह वापस आएंगे अपने लोगों में लेकिन इससे पहले जो कुछ हो रहा है हो चुका है और हो रहा है अभी तक पाकिस्तान में उसके लिए हमें कोई बहुत सीरियस इंसान चाहिए जिससे बैठ के
डिस्कशन हो सके। अभी तो मैंने बताया है कि वो चीफ मिनिस्टर जाते हैं, वो फोन उनका आता है, उनको मुबारकबाद देते हैं, वो कहते हैं सर मैं मिलना चाहता हूँ अपने लीडर से, वो कहते हैं मैं बात करके बताता हूँ। वो बात करके अभी तक नहीं हुई, आज भी वो 6ठी दफा गए हैं वहां पे कि क्यों नहीं हो पा रहा, इतनी छोटी सी चीज क्यों नहीं हो पा रही। खान साहब की रिहाई सिर्फ बात नहीं है, कोई एक ज्यादती हो जिसका जिक्र किया जाए, बेचारी बिल्कुल ठीक। मुसर साहबा, आपने ज्यादतियों का जिक्र किया, आपने कहा कि लंबी फहरिस्त है, लेकिन किस तरह गोलियां मारी गई, किस तरह 26 नवंबर को उनका कत्ल किया गया, हाथ में 500 रुपए का नोट या 2000 का मोबाइल जेब में, उन बच्चों का कसूर क्या था? मेरे पास टाइम कम है और आपका पॉइंट बिल्कुल आ गया है। आपने कहा कि ज्यादतियों की एक लंबी फहरिस्त मौजूद है। करीम साहब, ज्यादतियुनि जी हिकिड़ी डिघी फहरिस्त पीटीआई वटि मौजूद है ऐं पीटीआई असीं जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं त इहो बि ज़िक्र थींदो आहे त मौक़िया बि तमामु घणा पीटीआई खे मिलंदा आहिनि जेके पीटीआई ज़ाया पिया कया आहिनि। हाणे छा जवाबु ॾींदो नुसरत साहिब जी ॻाल्हियुनि जो? सम्झनि थियूं त रुॻो इहो मसइलो कोन्हे, मुल्क खे बि हिन वक़्तु हिकिड़ी अहिड़ी जेका संजीदा हिकिड़ी लीडरशिप हुजे उनजी बि ज़रूरत आहे। अॼु बि अगरि इमरान खान खे रिहा करे प्राइम मिनिस्टर कनि न, जहिड़े नमूने हिन बाजवा खे जेको आहे सो हर स्पेस ॾिनी, आर्मी चीफ खे जिते किथे वठी पियो वञे, हर फ़ैसिला आर्मी चीफ पियो करे ऐं जेको सो स्पेस छॾींदो आयो, तो ये सभु चीज़ूं जेके आहिनि सो इमरान खान स्पेस ॾिनी ऐं उहे सभु फिल्म असांजी ॻिची में पियूं। हाणे छा था चई सघूं कि ही जेको आहे सो हिन पंहिंजी पॉलिटिकल चीज़ुनि खे दुरुस्त कनि, दुरुस्त सिमत में पॉलिटिकल पार्टीज़ सां मिलनि, अहिड़े नमूने जहिड़े नमूने हिकिड़े ज़माने में शहीद बेनज़ीर भुट्टो ऐं बेगम साहिबा, नुसरत भुट्टो साहिबा MRD ठाहियूं हुयूं, अहिड़े नमूने हिननि खे पॉलिटिकल फोर्सिस सां गॾु अचिणो पवंदो। इन जो हिकिड़ो जवाबु इहो आहे। ॿियो जेको जवाबु आहे, जेको आउं चवंदुसि त स्पिरिट जॾहिं पाकिस्तान ठहियो पिए त हिकिड़ी डिबेट इहा हुई कांग्रेस जी त सेंट्रलाइज़ पावर असांखे हुजे। जॾहिं कायदे आज़म ऐं मुस्लिम लीग उन वक़्तु में, कायदे आज़म हो, मुस्लिम लीग त सो कॉल्ड हुई, उन्हनि चयो प्रोविंशियल ऑटोनॉमी ऐं प्रोविंशियल ऑटोनॉमी कैबिनेट मिशन बि आयो जेको जिन्ना साहब एक्सेप्ट कयो, पर वरी कांग्रेस जवाबु ॾेई छॾियो। इन स्पिरिट ते पाकिस्तान ठहियो प्रोविंशियल ऑटोनॉमी, जेका असां कान ॾिनीसीं ऐं मेजॉरिटी ऑफ द जेको आहे सो असांजो बंगाल असांखां ईस्ट पाकिस्तान थी वियो। हाणे जेके मिसाल तौर ते ही जेके शहबाज शरीफ़ ॻाल्हि कई आहे 18 अमेंडमेंट खे में जेको NFC आहे या जेको आहे सो कालाबाग डैम जी, इहो ईअं आहे जीअं बंगाल खे तव्हां नाराज़ कयो, तव्हांजा 2 सूबा अॻे ई 2 सूबनि में इंसर्जेंसीज़ पियो हलनि, बलोचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में। सिंध में जेका आहे सा हिकिड़ी वॾी जेका सोच आहे, जेका उहो प्रोविंशियल ऑटोनॉमी जी ॻाल्हि थी करे ऐं जेको सो 18 अमेंडमेंट खे रूल बैक न थियणु खपे, इहे 6 कैनाल न ठहणु खपनि, कालाबाग न ठहणु खपे, यकीनन पीपल्स पार्टी बि उहो ई चीज़ कंदी। जेके पॉलिटिकल पार्टीज़ अगरि इन सूबनि में, ख़ुदि पंजाब में बि वॾी रिसेंटमेंट आहे सराइकी बेल्ट में मुख़्तलिफ़ चीज़ुनि जूं, ऐं ख़ुदि सेंट्रल पंजाब में बि आहे, त आउं नथो सम्झां त चीज़ थींदी। पर अवाम जे टाइट जे ख़िलाफ़ु जेके पॉलिटिकल पार्टीज़, जेके पॉलिटिकल लीडर्स विया, उहो तितर बितर थींदा, तहस नहस थी वेंदा, उहो केर बि हुजनि। सो इहो अवाम जो जेको बि फ़ैसिलो हूंदो असांखे क़बूलु हूंदो। फाइनल कमेंट मांजो सर। अॼु बि असल में जेको हिकिड़ो त अहिड़ी तरमीम खे असां डिफाइन ई कोन था करे सघूं। अहिड़ी तरमीम हिकिड़ी ऑल इनकम्पासिंग तरमीम हुई जंहिं पूरे आइन जी जेके खदो खाल आहे उनखे दुरुस्त करण जी कोशिशि कई। उनमें यकीनन हर ॻाल्हि ते जेको आहे इतफ़ाक़ नथो करे सघिजे, पर जेको आहे सो उन में जीअं अहिड़ी तरमीम खे असां इन टोटल ॾिसूं। हाणे मसलन अहिड़ी तरमीम जी ॻाल्हि पंहिंजो करीम साहिबु करे थो, तमामु एतिरामनि। अहिड़ी तरमीम में 10A आर्टिकल 10A असां विधोसीं फंडामेंटल राइट्स में न। हाणे आर्टिकल 10A जेको आहे उहो फेयर ट्रायल जो आहे। मूंखे ॿुधायो को फेयर ट्रायल कंहिंखे मिले थो पियो? असां इमरान ख़ान साहिब जी खणी जेका बि सरिश थी हुनखे छॾे ॾियूं, छा इमरान ख़ान साहिब खे हिन महिल फेयर ट्रायल मिली रहियो आहे? मतिलबु का शइ, को शइ जेको आहे तव्हां हुनखे रुॻो हुनजी पिटिशन ॿुधण खां रोकण जे लाइ तव्हां सॼी जेको आहे इहा इस्लामाबाद हाई कोर्ट खे तहस नहस करे छॾियो। जंहिं चए ॿाहिरां खणी था उते बि हुनखे चीफ जस्टिस करे, जेको सीनियोरिटी जे लेवल ते बि न पियो अचे। चवण जो मक़सदु आहे हीअ सॼी मैनिपुलेशन थी रही आहे, को आइनी निज़ाम कोन्हे, को सॼी मैनिपुलेशन आहे। कंहिं बि जंहिं तव्हांखे अॼु सॼे अमल में ॾिसूं जेको बि असां चऊं, पर इहो वाज़े आहे ॻाल्हि त PTI इलेक्शन खटी चुकी हुई,
इन में त को ॿरायूं कोन्हनि की हिकिड़ी बोगस रिग्ड इलेक्शन तव्हां प्रोसेस खे खणी ऐं तव्हां ज़बरदस्ती जेको आहे हिकिड़ो मड़े पंहिंजो हिकिड़ी क़ुवतुनि खे जेको आहे उन्हनि खे खटराए ऐं पोइ तव्हां हुन सां कोलेबोरेट करे ऐं जेको आहे हुनखे मूंखे त इन ते वॾो जेको मूंखे कंसर्न आहे इहो त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PMLN कीअं कनाइव थियूं कनि पियूं पंहिंजो मिलिट्री इस्टेब्लिशमेंट सां ऐं जेको आहे हिन सॼे अमल में जेको आहे शामिलु थी वियूं आहिनि जिते सुभाणे कहिड़ो जवाबु ॾींदो आहे माज़रत सां चवणो 18th तरमीम रुगो NFC अवॉर्ड ऐं रुगो डेवोल्यूशन न आहे NFC 18th अमेंडमेंट सॼे आइनी स्ट्रक्चर जेको ख़राबु कयो वियो हो पंहिंजो 17वीं तरमीम जे ज़रिए जॾहिं जनरल मुशर्रफ जेको PC जेको LFO हुयो उनखे अचे लागू कयो 17वीं तरमीम जे ज़रिए उनखे करेक्ट करण लाइ 18th अमेंडमेंट आई उनमें से जुडिशरी खे जेके इख़्तियारात 175 वारा तव्हां ॾिना 175A खे जेके तव्हां चओ था पिया त जेका 19th अमेंडमेंट में तव्हां ॾिना ठीकु त भाई साहब तो हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त इंतज़ारु इहो कयो हाणे तव्हां मूंखे त जेको मूंखे ख़ौफ़ ख़तरो आहे त जहिड़ी 28वीं तरमीम ईंदी ऐं उन में NFC अवॉर्ड ते जेको आहे जेको करंट NFC अवॉर्ड खे चेंज करण जी कोशिशि कई वेंदी या जेके सूबाई इदारा जेके मिलिया आहिनि जेके पंहिंजो डिपार्टमेंट्स उहे जॾहिं वापसि वरिता वेंदा पोइ असांजे पीपल्स पार्टी वारे जो दोस्तनि जो जेको आहे उन महिल कहिड़ो स्टैंड ठीकु आहे भाई साहब वरी महिरबानी मुंहिंजी करीम ख्वाहिश साहब मुंहिंजी वरी महिरबानी नाज़रीन नुसरत भाई साहब बि असां सां गॾु मौजूदु हुननि जी बि महिरबानी प्रोग्राम में थियल गुफ़्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक सां आगाह कजो वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी तेसिताईं ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़